कहानी अज तक बुनाई एक सियाणे सिंधी छोकरे की ॻाल्हि। छोकरा नंढड़ो छोकरो निकितो घर खां तकिड़ो हथ संदसि ते छटी प्यारी सर ते टोपी कारी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो। उते ॾिठाई वांगुरु उते ॾिठाई वांगुरु संदसि ठाधो आयो तकिड़ो वांगुरु छोकर बोलियो दुष्ट वांगुरु खेसि न्यारो साइकिल में उतारियो निकिरो शेव ॾिसे सां मुंहुं कयो सी मथां आयो टुपटे पर छोकर चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कराई ओट छटी जी हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कराई ओट छटी जी शींहुं छटी जे मथां वरी वांगुरु जे वात में सुम्ही पियो। शींहुं खटियो ऐं वांगुरु धक में भॼण लॻो पोइ छोकर जल्दी भॼण लॻो पोइ छोकर जल्दी छड़ी टोपी आयो ऐं मुंहिंजी छटी मुंहिंजी टोपी छड़ी टोपी आयो ई नज़ारो वक़्तु विञायो घर ते दौड़ो तकिड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो